नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा हलूं त टंडो आदम भरसां ॻोठ प्यारो मोथो जे रहवासियुनि अली नवाज़ मोथो, ज़वार मोथो, मंठार मोथो, अकबर मोथो, लाल बख्श मोथो, मुतासिर नींगर अवेस मोथो सां गॾु मटियारी में एहतजाज कंदे दायो आहे त 9 ॾींहं पहिरियां असांजो 8 सालनि जो नींगर अवेस मोथो घर खां थोरो परे दुकान तां सामान वठण वियो। सामान वठी वापसि मोटियो त असांजे ॻोठाणे अज़हर हुसैन मोथो खेसि घर हलण बहाने मोटरसाइकिल ते विहारे थोरो अॻियां केले जे फसुल में वठी वियो। साणस ज्यादती कई। नींगर जे रड़िन ते केले में मजदूरी कंदड़ मजदूर ऐं ॻोठाणा पहुची विया, जिन जवाबदार के पकड़े ओताक ते खणी आया। असां पुलिस के इतला कयो पर पुलिस जे देर सां अचण सबब जवाबदार ओताक मां फरार थी वियो। जंहिं बाद पुलिस जवाबदार जे मामे के एफजी में गिरफ्तार करे वई। वाक़े के हफ़्ते खां वधीक ॾींहं गुज़रण बावजूद टंडो आदम पुलिस अञा ताईं जवाबदार के गिरफ्तार न करे सघी आहे। असां चऊं था त पुलिस चवे थी तव्हां जवाबदार के पकड़े अचो। हाणे असांजो तकरार लॻो पियो आहे, असां कीअं केस ॿधी सघूं था। नींगर जे वारसनि जो चवण हो त 9 ॾींहंनि ताईं असां पुलिस के केस दाख़िल करण ऐं नींगर जो मेडिकल कराइण लाइ मिनतूं कयूं पर पुलिस मुख़्तलिफ़ हयन बहाननि सां टारींदी रही। पर अॼु टंडो आदम पुलिस जवाबदार दौर खां गरी रक़म वठी असांजो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मुज़ाहिरीन चयो त उन बाद जवाबदार दुर जे चङे मुड़ुस ख़ुदा बख्श मैसर असां के फ़ोन ते धमकियूं ॾिनियूं त जवाबदार जे एफ़ज़े में गिरफ़्तार हमरा छॾाए ॾियो ऐं केस तां हथ खणो, न त तव्हांजो ख़ैर न आहे। अहिड़ी काल असां वटि रिकॉर्ड थियल आहे। जे असांखे को बि नुक़सान पहुतो त उन जो ज़िम्मेवार ख़ुदा बख्श मैसर ऐं टंडो आदम पुलिस हूंदी। मुज़ाहिरीन वसवारनि खां मुतालबो कयो त असांजे मासूम नींगर सां ज़ुल्म थियो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं नींगर जो मेडिकल कराए केस दाख़िल करे जवाबदार के गिरफ्तार कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।